सिंध जी जेका सूरत हाल आहे चयुमि त दोस्तनि चयो तव्हां दोस्तनि सां मुखातिब थियो। मां तव्हां ॾे ईंदे हिकिड़ो किताब पे पढ़ियुमि हिंदुस्तान जे गॾियल हिस्ट्री ते। गदर पार्टी अमेरिका में ठही 1857 जी हिंदुस्तान जी जंग आज़ादी जी तहरीक जॾहिं फेल थी ऐं दिल्ली में उनखे अंग्रेज़नि कुचलियो, उनमें पंजाबी मुस्लमान लाहौर खां वॾो लश्कर वठी अचे ऐं दिल्ली में सॼे ब्रिटिश दौर में जेको वॾे में वॾो रत वियो आहे उहो 1857 में वियो। उनखां पोइ हिंदुस्तान जे अंदरि अंग्रेज़ रिफॉर्म्स ऐं इंग्लिश लॉ ऐं फातिहनि अचे जॾहिं मुकमिल पंहिंजी वहशत उते तारी कई, तॾहिं माण्हू तमामु घणा गुरबत बुख ऐं बीमारियुनि जे करे हिंदुस्तानी निकिता, जेके कैनेडा, अमेरिका, जापान ऐं सॼे यूरोप ताईं उन्हनि जो फैलाव थियो। अॼु तक़रीबन सिंध जी जेका हालत ॾिसां थो, तव्हां सिंध जी क्रीम आहियो जेके पंहिंजनि महिनतुनि क़ाबिलियत ऐं मुसलसल जदोजहद जे करे अमेरिका पहुता आहियो, पर जॾहिं तव्हां अमेरिका पहुता हो अॼु जी जदीद दुनिया में त सिंध ॾखिण एशिया त छा पर दुनिया जे बदतरीन ऐं पसमंदा क़ौमुनि ऐं मुल्कनि जे तौर ते उनजी सुञाणप आहे। ऐं सिंध जा माण्हू बेचैन आहिनि, इन करे त एग्रीकल्चर लाइ पाणी कोन्हे, पढ़ियलनि लाइ रोज़गार कोन्हे। असांखे मुल्क जे अंदरि इंसाफ़ ऐं गॾियल वफ़ाक़ ऐं फेडरेशन जेको कॉन्स्टिट्यूशन, मां उन कॉन्स्टिट्यूशन खे 73 जे कॉन्स्टिट्यूशन खे नथो मञां, पर जेको कॉन्स्टिट्यूशन आहे मुल्क जो उन ते रियासत नथी हले। क़ौमुनि जे वजूद खे मञणु, उन जो इक़रार करणु ऐं वसीला ऐं इख़्तियार ऐं दौलत मुनसिफ़ाना तरीक़े सां विरहाइण जे बजाए अॼु बि मुकमिल उन मुल्क जे अंदरि उन वफ़ाक़ ते पंजाब जो ग़लबो ऐं कब्ज़ो आहे। पर जॾहिं तव्हां सां मुखातिब आहियां तॾहिं मुल्क जी सूरत हाल इहा आहे त चवनि था पाकिस्तान में चोर आहिनि, चोर पॉलिटिक्स में वेठा आहिनि। पाकिस्तान जे अंदरि मुल्क जी ताक़तवर एस्टेब्लिशमेंट 47 खां वठी 2018 जी चूंडुनि ताईं इक़्तिदार मनपसंद पंहिंजी माफ़िया खे ॾींदी आहे। उहा माफ़िया इब्नुल वक़्त ऐं करप्ट हूंदी आहे, जंहिंजो अवाम सां तालुक़ कोन्हे। ऐं उहा सॼी पाकिस्तान जी पॉलिटिकल लीडरशिप मुल्क जी एस्टेब्लिशमेंट जी लेबोरेटरियुनि में तयारु थींदी आहे। उनमें काल भुट्टो थियो हो, नवाज़ शरीफ़ थियो ऐं पोइ इमरान जो जनमु थियो जेको आंदो वियो। चहिरनि जे ज़रिए मुल्क जे अंदरि तब्दीली जी सूरत हाल एतिरी भयानक आहे, तंहिं करे मुल्लो ऐं मुल्क जे अंदरि वफ़ाक़ परस्त जेका सियासत आहे उनजो मैंधार स्टेट पाण रही आहे, उनजा मुक़रर टाइम आहिनि। अवाम सां हर दफ़े धोखो आहे, चहिरे जे नाले में, नयूं स्लोगन जे नाले में। भुट्टे जो स्लोगन तारीख़ जे कबाड़ खाने जो स्लोगन हो भई इस्लामी सोशलिज़म। इहो कूड़ ऐं तारीख़ जो वॾो बकवास हो जेको हुन माण्हू सां फ्रॉड कयो आहे। उनजो नारो रोटी कपिड़ा और मकान, ऐं नवाज़ शरीफ़ जो नारो त भई एहतसाब ऐं रोज़गार। मोहम्मद ख़ान जूणे जो नारो 5 नुकाती प्रोग्राम जनरल ज़िया जे रूप में। अॼु जो नारो बि एहतसाब आहे, मुशर्रफ जो नालो बि एहतसाब हो, जनरल ज़िया जो नारो बहितर इस्लाम हो। इन्हनि स्लोगन मुल्क कंहिं वीहनि ऐं इंसाफ़ भरी स्टेट जी शिकिल न वठी सघियो आहे। इन सॼी फिनामिना में सिंध पाकिस्तान में ग़िज़ाई किल्लत जो परगि॒णो आहे, जंहिंखे इंसानी जियापे जे लाइ लातादाद वसीला आहिनि। तव्हां अंदाज़ो कयो, तव्हां अॼु हिते जदीद ज़िंदगी ॾिसो पिया, ही जेको एनवायरमेंट ऐं टेक्सास जहिड़ी रियासत में हेॾो वॾो फॉरेस्ट लॻो पियो आहे, तव्हां वटि त वॾा फॉरेस्ट हुआ, उहे ख़तमु करे सिंध जो अंदरि त मतिलबु टेम्परेचर इंसानी रहण जे लाइक़ु न बचियो आहे। ऐं दरिया जी मुसलसल नाकाबंदीअ जे करे पाणी पीअण जहिड़ो न रहियो आहे, आर्सेनिक आहे पाणी में, ऐं ॿियो ज़हर भरिजी वियो आहे पाणी। सिंध पाकिस्तान में साफ़ पाणी ऐं इज़त भरे रोज़गार ऐं सिहतमंद खुराक जी खोट वारो परगि॒णो आहे, जेको वॾे दरिया जा मालिक आहिनि, वॾे समुंड जा मालिक आहिनि।
जंहिंखे तमामु वॾी डेल्टा आहे, जंहिंखे तमामु वॾी पंहिंजी सहरा आहे, जंहिंखे तेल गैस वसीला इंसानी खुराक जे लाइ वॾी हेॾी वॾी एग्रीकल्चर लैंड, उहो इन करे इन सूरत हाल में आहे त मुल्क मुनसिफ़ाना नमूने मुल्क जी पार्लियामेंट ते सिविलियन सेटअप जी पार्लियामेंट ते अक्सीरत पंजाब जी, मुल्क जी अस्करी कुवत ऐं एस्टेब्लिशमेंट ते ताक़त पंजाब जी। उहो पंजाब हिन वक़्तु इन पोज़ीशन में हलियो वियो आहे त उहा पंहिंजी लीडरशिप इमरान जी सूरत में जेका हुननि आंदी आहे उहा चए थी त ॿी सॼी सियासत ख़राबु आहे, पर अॼु बि माण्हुनि सां उहो साॻियो धोखो आहे त माण्हुनि खे इंसाफ़ मुहैया नाहे करिणो, माण्हुनि सां ठगी करणी। ऐं भुट्टे जंहिं ठगीअ जे लाइ चयो त पॉलिटिक्स ऐं क़ाबिलियत इन जो नालो आहे त आखेरे में पखियुनि जे आखेरे में ॻेरे जे आखेरे में बचो खणिजे ऐं उन ॻेरे खे ख़बर न पए त हुनजो ॿारु खॼी वियो आहे, सियासत इन जो नालो आहे। हिकिड़ो तौर तरीक़ो ऐं वारदात मैकाबलियन वारी ॻाल्हि। ॿियो स्टेट जमूरियत तरफ़ पंध न करे नथी करे त घण क़ौमी मुल्क आहे जंहिंमें हज़ारनि सालनि जो असांजो वतन जंहिंजी तारीख़ी हैसियत आहे उनजो इनकार आहे। अॼु बि मुल्क जे अंदरि मज़हबी इस्लाम जो नालो इस्तेमालु करे असांजी ॿोलियुनि जे मथां राताओ हणी मुल्क जी ॿोलियुनि जी ठहियल पार्लियामानी कमेटी फ़ैसिलो थी वेही करे जे इस्लाम जो नालो इस्तेमालु करे असांजी ॿोलियुनि जे मथां राताओ हणी मुल्क जी ॿोलियुनि जी ठहियल पार्लियामानी कमेटी फ़ैसिलो थी वेही करे जे सिंधियुनि खे बलोचनि खे बलोची खे सिंधी खे ऐं पख्तूननि खे असां नेशनल लैंग्वेज करार ॾींदासीं त इस्लाम ख़तरे में पवंदो। त मज़हब जी ग़लति इस्तिलाह जो जेको सिस्टम 47 खां वठी हलियो उहो जारी सारी आहे। वसीलनि जी जेका लुटमार ऐं क़ौमुनि सां धोखो आहे उहो जारी सारी आहे। हुननि जी मर्ज़ी आहे त लियारी में हिकिड़ो वॾो बदमाश उज़ेर बलोच पैदा कनि, हुननि जी मर्ज़ी आहे त अल्ताफ़ हुसैन जी शिकिल में बदतरीन ऐं हक़ परस्ती जे नाले में रहज़न परस्त पैदा कनि ऐं नाला टर्मिनाला जी हर 30 सालनि खां पोइ नई तब्दीली थिए। पर मुल्क जे अंदरि हक़ीक़ी तौर ते त घण क़ौमी वफ़ाक़, इंसाफ़ भरियो वफ़ाक़ ऐं क़ौमुनि सां बराबरीअ जो वफ़ाक़, उन जोड़ण जे बजाए पाकिस्तान अॼु पंहिंजी वहशत तरफ़ रवां दवा आहे। लेकिन मां अर्ज़ु कंदुसि इन सॼी तब्दीली में जेका सॼी सूरत हाल थी आहे त सिंध जो घणो घुरियो पढ़ियो लिखियो माण्हू ऐं सञावंद ऐं सम्झू सिंध सां पंहिंजो तालुक नथो जोड़े, उहो पॉलिटिक्स खे ख़राबु शइ थो सम्झे। बाबा मुल्क ऐं क़ौमुनि जी ख़ुशहाली जो तालुक पॉलिटिक्स सां आहे। पॉलिटिक्स जो तालुक मईशत ऐं मिलिट्री पावर सां आहे। जिन मुल्कनि जे अंदरि सियासत ईमानदार अवाम दोस्त कुवतूं कनि थियूं उन मुल्क जी मुआशी हालत बि सुधरे थी, उन मुल्क जे अंदरि इक़्तिसादी सूरत हाल बि बहितर थिए थी। उहे मुल्क फ़ौजी मुआशी तरह दुनिया जा ताक़तवर मुल्क आहिनि। इन करे सिंध जो माण्हू इररिलेवेंट आहे त पॉलिटिक्स छो कयां। इहो कमु रियाज़ चांडियो करे, असद साहब करे, सिंध कंदा था वतन सिंध सां तालुक न जोड़ण जो नतीजो भयानक ही निकिरंदो त अॼु सॼे पाकिस्तान में पंजाब वाहिद सूबो आहे जो बैन कयो आहे त अफ़गाननि जी दाख़िला ते बंदिश आहे। पंजाब वाहिद सूबो आहे जिते धारियुनि जी दाख़िला ते बंदिश आहे, प्रॉपर्टी वठण ते बंदिश आहे, पर सिंध गैर मुल्कनि जो गढ़ आहे। तंहिं करे पंजाब पंहिंजी मेंटेलिटी, मुल्क जा हुक्मरान पंहिंजी मेंटेलिटी तब्दील नथा कनि। भई मेंटेलिटी तब्दील कीअं आहे त भई मेंटेलिटी तब्दील इहो आहे त अॼु बि सिंधी अक़लियत में तब्दील थिए। हिकिड़ो त बेदर्दी सां वसीलनि जी लुटमार आहे ऐं सिंध असेंबली जे अंदरि पोज़ीशन हीअ जुड़ी आहे त गैर मुल्की माण्हू असेंबली जा मेंबर आहिनि ऐं जेका कराचीअ जी वधंदड़ आबादी आहे, कराची शहर वधे तरक़ी करे, इन ते एतिराज़ न आहे, पर उन वाधवीज जो मालिक केरु आहे? अगरि गैर मुल्की ऐं धारियो आहे ऐं उहो सिंध असेंबली जो मेंबर थिए थो ऐं इन असेंबली जे मेंबर तौर ते पाकिस्तान जी मरकज़ी असेंबली जो मेंबर थिए थो, तव्हांजी हक़े हाकमियत खसिजी थी वञे। मूंखे हज़ार न लख इख़्तिलाफ़ आहिनि मुराद शाह सां, पर मूंखे इहो आहे त सिंध जो हाकिम सिंधी आहे। अॼु ग़ुलामी ऐं मजमूई तरह कब्ज़े वारी सूरत हाल जे करे इहे भाड़िया वेठा आहिनि। सुभाणे हिन इक़्तिदार आला जो मालिक वतन परस सिंध दोस्त माण्हू उहो थींदो। पर अॼु जी हालत में इहो इख़्तियार न आहे त इन चीफ मिनिस्टर हाउस जो मालिक को
पंजाबी मसूद ऐं वज़ीर कबाइल ऐं अफ़गानिस्तान जो माण्हू असांजी असेंबली जे अंदरि उहो सिंध जो चीफ एग्ज़ीक्यूटिव थिए तंहिं करे घण तरफ़ा ख़तरा आहिनि ऐं इहो तव्हां न चओ त तव्हां वतन खां परे वेठा हो मां जंहिं गदर पार्टी जो तव्हांखे हवालो ॾिनो हिंदुस्तान जे अंदरि उन्हनि हथियारबंद वेड़ कराई ऐं सियासत खे जनमु ॾिनो उहे नाकाम थिया वसी तजुर्बनि में नाकाम थिया पर पैसा ऐं पंहिंजो स्किल खणी उहे कांग्रेस जो हिसो थिया कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जो हिसो थिया हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी सुभाष चंद्र बोस जो हिसो थिया उन्हनि हिंदुस्तान जे अंदरि नओं तहरुक पैदा कयो उहे सभु हिंदुस्तान जा माण्हू अमेरिका ऐं कैनेडा में वेठल हुआ तंहिं करे असां हिन जिदत में ऐं रघुवीर सिंह उन में लिखियो आहे त मूंखे अहसासु तॾहिं थियो जॾहिं अमेरिका में मूंखे माण्हुनि बुजो ॾेई चयो त हिंदुस्तानी केतिरा घणे तादाद में हो तव्हांजे थोरा माण्हू हुकूमत था कनि तव्हांखे अंदाज़ो आहे त तव्हां तारीख़ जी सुधरियल क़ौम आहियो ऐं 6 करोड़ माण्हू आहियो 6 करोड़ माण्हू रोज़ मरनि पिया थर में ॿार ग़िज़ाई किल्लत में मरे थो रते देरे जो ॿार एड्स में मरे थो दुनिया में असांजो तारीफ़ छा आहे हिकिड़ी सिविलाइज़ क़ौम मां टेक्सास जो शहर सैन एंटोनियो नालो शायदि पर न उचारे सघां पर मां पढ़ियो पियो त 300 सालनि जो शहर आहे उन 300 सालनि में मां साईं मंसूर साहब खे ॿुधायो त जॾहिं हिते हिन शहर जी अॾावत थी आहे तॾहिं सिंध जो बादशाह ग़ुलाम शाह कलोड़ो आहे ऐं असां ॾखिण एशिया जी हिकिड़ी ताक़तवर रियासत जी सूरत में मौजूदु आहियूं ऐं असांजूं सरहदूं मुल्तान ताईं महफ़ूज़ क़िला आहिनि ऐं मज़बूत फ़ौज आहे ऐं मां ॾिठो पए त उते डचिस टेक्सास जे अंदरि कहिड़ी विढ़नि पिया पोर्चुगेज़ कीअं पिया विढ़नि फ्रेंच ऐं ब्रिटेन कीअं पिया विढ़नि तंहिं करे भाउ वेड़ खां इनकार नाहे वेड़ थींदी जदोजहद थींदी जलावतन थींदासीं हिकिड़ा नसुल सफ़र कंदा ॿिया नसुल शानदार मुस्तक़बिल माणींदा आहिनि ईअं न थींदो आहे त पोइ सभु नसुल इज़त भरियूं ख़ुशियूं तव्हां मूं खोड़ जंहिं तकलीफ़ुनि ऐं अज़ियतुनि में हिते पहुता हो तव्हांजा सीनियर दोस्त तव्हांखे ॿुधाईंदा त उन्हनि हिते पोरिया कहिड़ा कया आहिनि कहिड़ियुनि कहिड़ियुनि ज़िलतुनि जो मुक़ाबिलो कयो अथनि किन लाइ अमेरिका अचणु आसान आहे त मुंहिंजे लाइ 4 दोस्त अॼु हिते मौजूदु आहिनि पर के अहिड़ा दोस्त हिते आया जिन लाइ दोस्त बि मौजूदु न आहिनि हिकिड़ो त ख़िदमत जो पासो हिक ॿिए खे संभालण वारो ॿियो सिंध सां तालुक जो पासो इहो असांखे जोड़णो पवंदो रंग ज़ात मज़हबी फ़िरक़नि खे ख़तरो न आहे सिंध जे वजूद खे ख़तरो आहे इन ॾाढी मां जंहिं अज़ाब ऐं कर्ब मां पंहिंजे वतन मां आयो आहियां त ख़िदमत जो पासो हिक ॿिए खे संभालण वारो ॿियो सिंध सां तालुक जो पासो इहो असांखे जोड़णो पवंदो रंग ज़ात मज़हबी फ़िरक़नि खे ख़तरो न आहे सिंध जे वजूद खे ख़तरो आहे इन ॾाढी मां जंहिं अज़ाब ऐं कर्ब मां पंहिंजे वतन मां आयो आहियां तव्हां रोज़ हुन सां लाॻापो रखो था ऐं फ़ोन फैमिलियुनि रिलेटिव सां दोस्तनि सां तव्हांजो बि तालुक आहे पर जेका ग्राउंड ते सूरत हाल आहे उहा ॾाढी भयानक आहे मिसाल GSN जो कुहाड़ी जो झंडो तंहिंखे खणणु नथा ॾियनि उते फज़ुल रहमान खे सियासत करण जी इजाज़त आहे मज़हबी जुनूननि खे सियासत करण जी इजाज़त आहे मां रुॻो इहो थो चवां फुलेडियूं शहर में वेही त भई तव्हां सिंधुड़ी जे भरिसां हिकिड़ो शहर आहे फुल ॾियूं गुल ॾियूं हिकिड़े शहर जो क़दीम नालो आहे जिते माली हिंदू बिरादरी गैर मुस्लिम सिंधी जेके असांजा रहनि था उहो माली बिरादरीअ जो शहर आहे खतरनि ऐं मेंघवाड़नि भीलनि ऐं कूलनि जो शहर आहे पर उते हिकिड़ो टके जो मुल्लो अचे अणपढ़ियल उहो चए त कंहिं पढ़े लिखे हिंदू डॉक्टर खे चए त तूं दीनियात 6 जो किताबु फाड़ियो आहे ऐं तोहीन मज़हब कयो आहे रसूल जे ख़िलाफ़ु क़ुर जे ख़िलाफ़ु ॾोह कयो अथई उहो चाहे त असांजा शहर बंदि कराए छॾे घर साड़े छॾे जे उनजे ख़िलाफ़ु मां ॻाल्हायां त भई हिकिड़ा माण्हू चवंदा त असां नबी जी शिकिल ॾिसणी अथव त कंबर जो पीर ॾिसो त मुला मूंखे मारण जी फतवा ॾियनि त हिन क़िस्म जी हिकिड़ी सूरत हाल आहे बिरादरियुनि जा झेड़ा आहिनि मज़हबी देवबंदी सुन्ननि ऐं मस्जिदनि जा झेड़ा इहे सभु झेड़ा गैर मुल्की धारी आबादगारी जो सिंध जे मथां ख़तरनाक दबाव आहे क्लाइमेट ज़िंदा रहण जहिड़ो न बचियो आहे ख़ुराक न बची आहे इन जो सबबु इहो आहे त मुल्क खे असांजे तारीख़ी वतन खे कॉलोनियल सिस्टम तहत हलायो थो वञे जेका बदतरीन ग़ुलामी जी शिकिल आहे ऐं रियासत जमहूरी इंसानी आज़ादियूं ऐं माणपो ऐं बराबरी ॾियण लाइ तयारु न आहे ऐं
मां हिते डिस्कशन पे ॿुधो त भई को त आहे जेको चोरनि खे वठे थो भई तइ त कयो त चोर जेके ठाहिया आहिनि ठाहींदड़ केरु आहे हिकिड़नि चोरनि सां रिआयत ऐं ॿियनि चोरनि खे मैदान में आणणु ऐं इक़्तिदार ॾियणु ऐं एहतसाब मुल्क जे अंदरि को बराबरी जो एहतसाब हले पियो छा त नवाज़ शरीफ़ सां एहतसाब इंसाफ़ भरियो आहे पीपल्स पार्टी हिन में नो डाउट त पीपल्स पार्टी सिंध में रहज़न पाई जो किरदारु अदा कयो आहे पर को मुनसिफ़ाना ट्रायल आहे छा मिसाल तौरु जुडिशली खे कमु करणु न ॾिनो वञे पार्लियामेंट खे कमु करणु न ॾिनो वञे मीडिया खे मुल्क जे अंदरि कमु करणु असांखे रोडनि ते अचणु न ॾिनो वञे असां पंहिंजो झंडो खणी न सघूं असां पुरमन प्रोटेस्ट करे न सघूं त हिकिड़ी ख़तरनाक सूरत हाल आहे पर इहा न आहे त इहा का असांजे लाइ नई ॻाल्हि आहे मां तव्हांजे आॾो घणनि दोस्तनि तारीख़ जा उहे वर्क पढ़िया आहिनि त ईरानी आया हुआ उन्हनि असांजे मथां बैन कयो त तव्हां पंहिंजी ॿोली न पढ़ो ऐं फारसी पढ़ो तॾहिं सिंध जा मज़हबी आलिम मोहम्मद हाशिम ठटवी ऐं मोहम्मद साले आखून जवाबु ॾिनो त न पढ़ंदासीं तव्हांजी ॿोली ऐं असांजा माण्हुनि जूं ज़बानूं कटे टंगे छॾियऊं तॾहिं भिटाई शेर चयो त जे तूं फारसी पढ़े त गोलो तूं ग़ुलाम उञो तूं आम घुरी बुखियो तूं ताम आमन संदो आम ख़ासन मूं न थी त असांजी ॿोलियुनि ते असांजे वजूद ते इहे वार थींदा रहिया आहिनि ऐं ग़ुलामियूं मटिबियूं रहियूं आहिनि असांजी क़ौम विढ़ंदी रही आहे ऐं दाहूं करणु ॿियो अर्ज़ु इहो अथमि त इतिहाद तरफ़ वधूं त दोस्त हिक ॿिए सां मज़बूत दोस्तियूं रखूं सिंधियुनि जे विच ते फ्रस्ट्रेशन चिड़ आहे जेका तकड़ ऐं आकड़ आहे उन असांजे क़ौमी शिराज़े खे तबाह करे छॾियो असां इतिहाद ॾे नथा हलूं तंहिं करे हिक ॿिए खे पढ़ायूं गुंजाइश पैदा कयूं ऐं हिक ॿिए सां गॾिजी हलूं असांजा कंहिं ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ आहिनि पर मादिरे वतन सिंध असांजे विच ते वॾो इतफ़ाक़ आहे सिंध हूंदी त पाण आहियूं सिंध न हूंदी त पाण न हूंदा आहियूं ऐं मोहम्मद दरवेश फ़लस्तीनी शाइर चयो त वतन माण्हू जो लिबास आहे सिंध तव्हांजो लिबास आहे सिंध खां सवाइ उघाड़ा ऐं नांगा आहियूं तंहिं करे उन इतिहाद जी शुरूआत जिते तव्हां रहो था उते कयो जिते असांखे मैदान ते रोल प्ले करिणो आहे असां तव्हांजो गॾियल इतिहाद असांखे सरज़मीन सिंध ते मजबूर कंदो त असां उते इतिहाद कयूं सियासी धुरियूं इतिहाद कयूं राज इतिहाद कयूं पाड़ा बिरादरियूं हिकिड़े गॾियल क़ौमी तशख़ुस में वञूं मिसाल मूंसां ख़ुशी थियमि भट्टी साहिबु असांजो वॾो आर्टिस्ट हिते वेठो आहे त चई भई सिंध जे विरासत जी ॻाल्हि कोन्हे एस्टेब्लिशमेंट चाहे थी त सिंध जे विरासत जो उहो ज़हर ख़तमु थियल MQM जे वात मां इमरान जी सूरत में ख़्वाजा इज़ार जहिड़ो माण्हू असेंबली में बकवास थो करे सिंध जो चीफ मिनिस्टर ताक़तवर हुजे त हुनखे गिरफ़्तार करे हाकमियत कमज़ोरनि मौक़े परस्तनि ऐं दलालनि वटि आहे चीफ मिनिस्टर सिंध हिकिड़े ॾींहुं बयानु ॾिनो हो त जे तव्हां असांजो पाणी बंदि कंदा त असां गैस बंदि कंदासीं वाकई पाकिस्तान में एनर्जी जा सोर्सिस असां वटि आहिनि पर चीफ मिनिस्टर एॾो मुड़ुसु माण्हू किथे आहे सिंध असेंबली में भाड़िया भोतार ऐं बदोनवान ऐं रिश्वतखोर जा रहज़न ब्यूरोक्रेसी वेठी आहे मूंखे अफ़सोस आहे त जेको पढ़े थो उहो ओतिरो वेशी थी सिंधियुनि जो चमड़ी ऐं खल लाहे थो उहो हिकु तरफ़ ब्यूरोक्रेसी सिंधी ब्यूरोक्रेसी हिकु तरफ़ इतिहादी आहे एस्टेब्लिशमेंट जी ॿिए तरफ़ वॾेरे जी इतिहादी आहे पंहिंजे माण्हुनि जो ऑफिसर भरजलो सिंध में नथो बीहे ऐं उहे मास्तरनि पोरहतनि ऐं ग़रीबनि जो औलाद आहिनि हिते जेके तव्हां ऐं असां पहुता आहियूं उहे सभु के वॾा लैंडलॉर्ड न आहिनि असां मिडिल क्लास ऐं लोअर मिडिल क्लास सां वाबस्ता माण्हू आहियूं जेके पोरियो करे पंहिंजे पीअरनि माउनि उन्हनि जी दुआउनि ऐं तव्हांजी महिनतुनि तव्हांजा स्किल डेवलप कया आहिनि जो तव्हां हिते पहुतव ऐं पंहिंजनि खे पोयूं घुरायो पिया पर उन ई ब्यूरोक्रेसी सां पढ़ियल लिखियल सिंध जे अंदरि वहशतनाक सूरत हाल इहा आहे त सिंधी समाज में पागलपणो काहे पियो आहे उहो पागलपणो इहो आहे त अचो त रुॻो पैसा ठाहियूं बाबा पैसा फ़लस्तीनी ॿनियूं खपाए यरूशलम मां उन्हनि दलालनि वटि आहे चीफ मिनिस्टर सिंध हिकिड़े ॾींहुं बयानु ॾिनो हो त जे तव्हां असांजो पाणी बंदि कंदा त असां गैस बंदि कंदासीं वाकई पाकिस्तान में एनर्जी जा सोर्सिस असां वटि आहिनि पर चीफ मिनिस्टर एॾो मुड़ुसु माण्हू किथे आहे सिंध असेंबली में भाड़िया भोतार ऐं बदोनवान ऐं रिश्वतखोर जा रहज़न ब्यूरोक्रेसी वेठी आहे मूंखे अफ़सोस आहे त जेको पढ़े थो उहो ओतिरो वेशी थी सिंधियुनि जो चमड़ी ऐं खल लाहे थो उहो हिकु तरफ़ ब्यूरोक्रेसी सिंधी ब्यूरोक्रेसी हिकु तरफ़ इतिहादी आहे एस्टेब्लिशमेंट जी ॿिए तरफ़ वॾेरे जी इतिहादी आहे
पंहिंजे माण्हुनि जो ऑफिसर भर जलो सिंध में नथो बीहे ऐं उहे मास्तरनि पोरियतनि ऐं ग़रीबनि जो औलाद आहिनि हिते जेके तव्हां ऐं असां पढ़ता आहियूं उहे सभु के वॾा लैंडलॉर्ड न आहिनि असां मिडिल क्लास ऐं लोअर मिडिल क्लास सां वाबस्ता माण्हू आहियूं जेके पोरियो करे पंहिंजे पीअरनि माउनि उन्हनि जी दुआउनि ऐं तव्हांजी महिनतुनि तव्हांजा स्किल डेवलप कया आहिनि जो तव्हां हिते पहुतव ऐं पंहिंजनि खे पोयूं घुरायो पिया पर उन ई ब्यूरोक्रेसी सां पढ़ियल लिखियल सिंध जे अंदरि वहशतनाक सूरत हाल इहा आहे त सिंधी समाज में पागलपणो काहे पियो आहे उहो पागलपणो इहो आहे त अचो त रुॻो पैसा ठाहियूं बाबा पैसा फलस्तीनी ॿनियूं खपाए यरूशलम मां उन्हनि वॾा पैसा ठाहिया पर ज़मीन तां बेदख़ल थिया जो अॼु फलस्तीनी ज़मीन ते पेर खोड़े नथा सघनि सिंध खपाए पैसो ठाहिणु पंहिंजे वजूद ते कुहाड़ो हणण जे बराबरि आहे पंहिंजा नस्ल ऐं पंहिंजो फ्यूचर ख़तमु करण जे बराबरि तंहिं करे वॾेरो त इब्नुल वक़्त आहे जेको सिंध असेंबली जे अंदरि वेठो आहे पर जेका सिंध जी ब्यूरोक्रेसी आहे उहा बि कातिल ऐं रहज़न आहे असां इहो न चऊं त भई अमीर शेख जहिड़ो दरिंदो माण्हू वेहे CCPO कराची थी ऐं उहो चए त रहमान पठाण मोतबर आहे ऐं रांझाणी शहीद इरशाद जे लाइ चए त उहो फोरू आहे फेयर पाकिस्तान में इन्वेस्टिगेशन बि असांजे केस जी न हले ऐं धारियुनि खे बंदूक जो इहो इख्तियार आहे जेको फ्रेंच खे अलजज़ाइर में हो त जंहिं अलजज़ाइरी खे फ्रेंच गोली हणे तंहिंखां पुछाणो न आहे सिंध में धारियो मूंखे गोली हणे उनखां पुछाणो न आहे मिसाल तौरु तव्हांजे ॾाढो हैरतनाक वाक़ियो मां बयानु कयां उहो तव्हां शायदि यादगिरियुनि में लॻे भई बशीर कुरैशीअ खे सफूरा चौरंगीअ ते गोलियूं हणंदड़ माण्हू जंहिंमें शहीद थी वञे मुश्ताक ख़ासकेली उहो माण्हू हाज़िर सर्विस मुलाज़िम हो पर मुल्क जे अंदरि का इन्वेस्टिगेशन ई न थी त मुश्ताक ख़ासकेली खे क़तल कंदड़ ऐं बशीर ख़ान खे फायर कंदड़ केरु पॉलिटिकल लीडरशिप जी असैसिनेशन ते सियासी लीडरशिप मारी वञे सियासत करणु न ॾिनी वञे ऐं इज़हार जी आज़ादियुनि ऐं सोर्सिस ते बंदिश आहिनि हाणे त इहो फ़ोन आहे जंहिंमें सोशल मीडिया आहे चवंदा हिनखे रेगुलराइज़ था कयूं उहा हाल जेका रियासत इन क़िस्म जी तंग नज़री हुजे इंसाफ़ तरफ़ न वञे ख़ौफ़ तरफ़ वठे तव्हां यकीन ॼाणो त उहा रियासत ख़तमु थियणी तंहिं करे सिंधी पंहिंजे शानदार मुस्तक़बिल ॾे वधंदा शर्त इहो आहे त ख़ौफ़ छॾियूं लालच जो शिकार न थियूं इतिहाद कयूं पंहिंजे माण्हुनि जा भरजलू थियूं मां पंहिंजे भाउ असद साहिब जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी भाउरनि सां मूंखे मुखातिब थियण जो मौक़ो ॾिनो तव्हांखे ॾिठो अथमि उत्साह मिलियो आहे ऐं मूंखे यकीन आहे त सिंध जे ग़ुलामीअ जी ज़िलत में आहे असां हुन मां आजपो हासिलु कंदासीं ऐं शानदार इज़त जो वक़्तु माणींदासीं महिरबानी जी सर सदा